हज़रत आदम अलैहिस्सलाम का पोइ पहिरीं क़ौम जंहिं अल्लाह खे मञण खां इनकार कयो उहा क़ौम नूह हुई। हज़रत नूह अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे 950 सालनि ताईं अल्लाह जी तरफ़ माइल कंदो रहियो ऐं चयो, उन्हनि हज़रत नूह अलैहिस्सलाम जो मज़ाक़ उॾायो ऐं चयो, जेकॾहिं तव्हांजो ख़ुदा एतिरो ताक़तवर आहे त पोइ असांखे अज़ाब छो नथो। ये तो एक आम इंसान है, अगर अल्लाह को पैगाम भेजना होता तो किसी फरिश्ते को भेजता। हम एक अजीम कौम हैं और हमारे लिए अल्लाह कभी भी एक मामूली इंसान को नहीं भेज सकता। उन्होंने अल्लाह पाक नूह अलैहिस्सलाम खे हुकुम कयो त ॿेड़ी तयारु कर। जॾहिं ॿेड़ी तयारु थी त ज़मीन मां ऐं आसमान मां ख़ौफ़नाक बरसाति शुरू थी वई ऐं पूरी क़ौम उन बरसाति जे अंदरि ॿुॾी वई ऐं नूह अलैहिस्सलाम जा उहे साथी जेकी हज़रत नूह अलैहिस्सलाम ते ईमान आंदाऊं से उन ॿेड़ी जे अंदरि सवार हुआ, उहे बची विया। इहो हो पहिरियों वाक़ियो जंहिंमें अल्लाह पाक खे चैलेंज कयो हुयो। ॿियो वाक़ियो क़ौम आद जो आहे। उहा क़ौम जिस्मानी तौरु तमामु ताक़तवर हुई, डिघी ऐं उन जा माण्हू कदावर इंसान हुआ। उन्हनि जबलनि में महल तयारु कया हुआ। हज़रत हूद अलैहिस्सलाम उन्हनि खे अल्लाह जी तरफ़ अचण जी दावत ॾिनी, पर ही क़ौम गुरूर में अची करे दुनिया में हमसे ज्यादा ताकतवर और कोई नहीं। हमें देखकर तो हवाएं भी रुख फेर लेती है, तो कौन है जो हमें गिरा सकता है। त उन्हनि हूद अलैहिस्सलाम जी ॻाल्हि न मञी त अल्लाह तरफ़ां हिकु ख़तरनाक तूफ़ान आयो जेको 7 ॾींहं ऐं 7 रातूं हलंदो रहियो। उन तूफ़ान उन्हनि जी सभिनि इमारतनि समेत सभु कुझु बर्बादु करे छॾियो ऐं उन्हनि जे जिस्मनि खे सुकल खजूर जे पननि जियां उॾाए छॾियो। क़ौम आद जो हिकु मग़रूर बादशाह शद्दाद हो। उनजो वाक़ियो सभिनी खां मुख़्तलिफ़ आहे। शद्दाद ज़मीन ते जन्नत बनाइण जी दावा कई हुई। शद्दाद पूरी दुनिया मां अगर मैं ईमान लाऊं तो बदले में मुझे क्या मिलेगा? अल्लाह ऐसी जन्नत का वादा करता है जिसमें सोने चांदी के बने महल हैं और दूध की नहरें हैं। ये कौन सा मुश्किल काम है, ऐसी जन्नत तो मैं भी बना सकता हूँ। शद्दाद पूरी दुनिया मां कारीगर घुराया। हिन आदमुज़ात जे नाले सां हिकु शहर तामीर करायो जंहिंमें सोन चांदी जा महल तामीर कया विया, हीरनि ऐं जवाहिरनि जा उनमें कुबा लॻाया विया। उन शहर खे ठाहिण में 300 साल लॻा। हिकु ॾींहुं शद्दाद पंहिंजे लश्कर सां गॾु पंहिंजे तामीर करायल जन्नत घुमण जे लाइ निकितो। जॾहिं जन्नत खां सिर्फ़ु 1 किलोमीटर वेझे फ़ासिले ते पहुतो त रस्ते में मलकल मौत अची वियो ऐं उते ई हिन खे चयो त आउं तुंहिंजो रूह कब्ज़ करण आयो। मुझे 3 साल लगे इस जन्नत को बनाने में, मुझे बस एक बार इसको देख लेने दोगे? तेरा वक्त खत्म हो गया, मुझे अल्लाह की तरफ से इजाजत नहीं है। ऐं हुनजो रूह कब्ज़ कयो ऐं पूरे लश्कर खे तबाह करे छॾियो। शद्दाद पंहिंजी जन्नत हिकु भेरो बि न ॾिसी सघियो। इहो शहर बि यमन जे रेगिस्तान में किथे दफ़न थियल आहे।